Roshan Studio. अरे तो मुझो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अॼु तोखे मां कासाई खे ॾियां तो मुझो निंडूं आराम करे छॾियूं आहिनि। अॼु तोखे मां कासाई खे ॾिनुमि भली हेतिरियूं बूटियूं करे कढ़ाई करे खाई छॾनि माण्हू तोखे। ज़िंदगी ज़हर करे छॾी अथई मुंहिंजी राति जो सुम्हणी। अरे खफ्ती ए छा थियो थी? अॼु कुकर ते सवा गरम लॻो पियो ई। बस यार कन तूं मुंहिंजे ऐं मुंहिंजे कुकड़ जे विच में न अच, न त घटि तोसां बि कोन थींदी। अरे मां तुंहिंजे कुकर जे विच में कोन थो अचां, पर मां तुंहिंजे भले जी ॻाल्हि थो कयां। अरे यार कन छा कयां? हिन कुकड़ मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। सॼी राति सुम्हणी कोन थो अचे। त इहो तुंहिंजो मेल जो कुकड़ आहे, भलो कुकड़ आहे। इन मां तूं रुपया पैसा कमाए पंहिंजी रोज़ी कंदो, घर जो ख़र्च कंदो। अॼु तूं हिन कुकड़ खे खपाइण चकर में आख़िर कुकड़ तोखे कयो छा आहे? अरे मञा थो यार अकन त पोपट खफटाई मां वॾियूं शर्तूं मूं खटियूं आहिनि, मेल खटिया आहिनि, वॾा मां कुकड़ विढ़ाया आहिनि। पर यार हाणे बसि हाणे दंग थी वई। हाणे मां गॾहिं गाॾो हलाईंदुमि पर कुकड़ पाण वटि कोन रखंदुमि। आख़िर कुकड़ तोखे कयो छा आहे? यार अकन सॼी राति सुम्हण बि कोन थो ॾे ऐं 5 ई वक़्तु आज़ान थो ॾे, पर निमाज़ त पढ़े ई कोन थो निभागो। हाँ